नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त DIG लाड़काणो मज़हर नवाज़ शेख कंदकोट जे कचे में अॻे मोर्चनि जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो। DIG लाड़काणो मज़हर नवाज़ शेख चयो आहे त धाड़ेलनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो, वधीक नफ़री जी ज़रूरत पई त उहा बि ॾिनी वेंदी। SSP कंदकोट अमजद शेख DIG लाड़काणो खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त धाड़ेलनि जा ठिकाणा तबाह कया विया आहिनि, कचे ॾांहुं ईंदड़ वींदड़ रस्ता सील कया आहिनि। DIG लाड़काणो SSP ऑफिस में तफ़सीली ब्रीफिंग खां पोइ कचे में क़ाइम पुलिस पिकेट्स जो दौरो कयो ऐं घोटकी कंदकोट पुल जे कम ऐं सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त DIG लाड़काणो मज़हर नवाज़ शेख कंदकोट जे कचे में अॻियनि मोर्चनि जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो। DIG लाड़काणो मज़हर नवाज़ शेख चयो आहे त धाड़ेलनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो, वधीक नफ़री जी ज़रूरत पई त उहा बि ॾिनी वेंदी।